नाज़रीन, नौंदर जे कलाकारनि सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो वचन वरजायो आहे। रिपोर्ट करियो आहे रशीद अबड़ो। इल्म पिरायो सन सवारे वारे आवाज़ टीवी जे ॾिनल स्लोगन तहत 5 डिसंबर वारे ॾींहं खे नौंदरो जे कलाकारनि पारां भरपूर नमूने सां मल्हाइण जो वचन कयो वियो आहे। शमन अली चांडियो, दिलशाद अली चांडियो, नवीद अली, अतहर अली, सुधीर अली, तनवीर अली, लियाकत अली जी अॻुवाणीअ में दोलारनि, शरनाए वॼाईंदड़, तोड़े बीन वॼाईंदड़नि ऐं रक़्स कंदड़ ग्रुप पारां आवाज़ टीवी सां यकजहतीअ जो इज़हार कंदे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे। उन दौरान आवाज़ टीवी जे हिन क़दम खे साराईंदे फ़नकारनि जो चवणु आहे त इहा मल्हाइण में अहम माण्हुनि में हिकिड़ी वेझड़ाप पैदा थी आहे ऐं असांखे इन सकाफ़त ॾींहं जे करे माण्हुनि ॾिठो ऐं पूरे पाकिस्तान में पूरी सिंध में असांखे घुरायो थो वञे ऐं उन्हनि मारवाड़नि जी महिरबानियूं असां उते हिन अमृत जो पैगाम ॾींदा आहियूं, पंहिंजी चपड़नि ज़रिए, पंहिंजी झुमरनि ज़रिए उन्हनि जी ख़ुशियुनि में शरीक थींदा आहियूं ऐं सदाईं दुआगार रहंदा आहियूं। किथे बि वेंदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं त महिरबानी करे पंहिंजो बचड़नि खे इल्मु हासिलु करायो। आवाज़ टीवी वारनि जी वॾी महिरबानियूं जिन असांखे घुराईंदा आहिनि ऐं प्रोग्रामनि में असां उन्हनि जी ड्यूटी ॾींदा आहियूं ऐं अलाह जी महिरबानी सां उनजे करे असांखे वॾी पज़िराई मिली आहे ऐं वॾो हिकिड़ो असांजी मशहूरी थी आहे। पूरी सिंध में ॿाहिरि मुल्कनि वारा बि फ़ोनियूं करे ॿुधाईंदा आहिनि त असां तव्हांजा प्रोग्राम, इहा आवाज़ टीवी वारनि जी वॾी महिरबानी। जीअं त आवाज़ टीवी वारनि जो जिथे किथे प्रोग्राम आहे ऐं असां बि जिथे किथे मैसेज ॾींदा आहियूं त महिरबानी करे पंहिंजा बचड़ा पढ़ायो। आवाज़ टीवी वारनि जा लख कुर्ब जो इहा मैसेज असांखे ॾिनो ऐं असां माण्हुनि खे असां पहुचाईंदा वठूं था। आवाज़ टीवी ज़िंदाबाद। सिंध सकाफ़त में इहा ई असांजी रोज़ी आहे, असांजे बच्चनि जी इहा ई रोज़ी आहे। तमामु वॾा असां आवाज़ टीवी वारनि जा लख थोराइता आहियूं। असां सकाफ़त जो ॾींहुं आवाज़ टीवी वारनि सां ई मल्हाईंदासीं। असांखे तक़रीबन 20-25 साल थी विया आहिनि वॼाईंदे। असांजा 7 पीढ़ियूं बि माना इन ई कमनि में इहो ई कमु कंदी थी अचे। असांखे ॾाढी ख़ुशी थिए थी ऐं आवाज़ टीवी नालनि सां असां मल्हाईंदासीं ऐं ॿारनि सां असांखे उस्ताद न्याज़ हुसैन जी सिख्या, चाचे माशूक अली जी सिख्या असां लख थोराइता आहियूं, चाचे माशूक जा, उस्ताद न्याज़ हुसैन जा ऐं आवाज़ टीवी नालनि जा। इन्हनि 5 डिसंबर वारे ॾिनल आवाज़ टीवी जे सॾ खे भरपूर नमूने सां मल्हाइण तोड़े ॾिनल स्लोगन खे आम माण्हू ताईं पहुचाइण जो पिणु वचन कयो आहे। रशीद अबड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, नौंदरो।